तालके कोट गुलाम अहमद जी ज़रख़ेज़ ज़मीननि खे आबाद कंदड़ ऐं तालके जी आबादी खे पीअण जो पाणी फ़राहम कंदड़ जमड़ाऊ केनाल ऐं मिठड़ाऊ केनाल में पाणी जी गंभीर सूरत हाल पैदा थी वई आहे, जंहिं सबबि आपाशी इख़्तियारनि पारां शाखनि ते 15 रोज़ा वाराबंदियूं कयूं वञनि पियूं, जॾहिं त पाणी जी खोट सबबि आबादगारनि जे बाग़नि, कमंद, फुटी ऐं मिर्चनि जे फसलनि खे नुक़सानु थी रहियो आहे। 200 एकड़ ज़मीन है जंहिंमें 50 एकड़ आबादी है। पानी मथां अचनि कोन था ॾियनि, असां वटि पाणी पूरो पहुचे कोन थो। नारा कैनाल जुमड़ाऊ जे बारे में इहो ॿुधाइण था चाहियूं त 25-30 साल अॻु में पाणी सही हो, पर उन खां बाद में जेके ही वाटर कोरन निकिता आहिनि करप्शन जे करे पैसा वठी वॾा जेके ज़िमीदार हुआ MN MP उन्हनि वाटर कढराया आहिनि, रियो डायरेक्ट वाटर जेके कढराया आहिनि, इन खां पोइ तमामु पाणी जी शार्टिंग थी वई आहे, उन खां बाद में पाणी आयो कोन। सूरत ख़राब हालत आहे साईं, इन में असांजा फार्म हुआ, बाग हुआ, से तबाह थी विया। पाणी सूरत इहा हाल आहे, असां वटि पाणी पुॼे कोन थो, पाणी असां वटि पीअण लाइ कोन्हे। कैमरामैन शादिल ख़ास के लिए हसन कैमकानी सां गॾु जावेद कालरो, सन TV न्यूज़ कोट गुलाम अहमद।